सिंधु खातर पंजाब तोता सिंधु खातर जमीन खातर धरती खातर पंजाब तोता सिंधु खातर तो क़ौमी ॾींहुं आहे जंहिं ते हर साल असां राणीपुर खीर बाज़ार खां सचल ताईं पैदल मार्च कंदा आहियूं, रैली कढंदा आहियूं। अॼु जो उनवान आहे जीअं त असां हर दफ़े जेके उनजो उनवान हूंदो आहे, हर दफ़े ई असां मातम में हूंदा आहियूं, एहतजाज में हूंदा आहियूं, दाउन में हूंदा आहियूं, कुकुन में हूंदा आहियूं। छो त सिंध 47 खां पोइ लुटिजे पई, कॾहिं बेरिया जे नाले ते, कॾहिं कारूंजर पियो कपिजे, कॾहिं असांजूं ज़मीनूं पियूं वञनि, कॾहिं असांजा वसीला पिया वञनि, कॾहिं असांजो माना का शइ असांजी नथी पचाए वञे। ऐं हाणे त पंजाब हद पियो करे, ऐं जेको आहे सिंधू जेका पहिरियां त कालाबाग डेम हो, हिकिड़ो डेम हो, पर हाणे हू सिंधूअ ते बंदि पिया ॿधनि, सिंधूअ खे मोड़नि पिया ऐं केनाल ठाहे हज़ारे एकड़ लखे एकड़ ज़मीन जेकी आहे उहा पंजाब पंहिंजी आबाद कंदो ऐं सिंध जी गैर आबाद थींदी। जंहिंजी सूरत में सिंध सुकी वेंदी, सिंध जे असांजे मोटरनि ऐं नलकनि मां जेको पाणी ईंदो उहो बि सेंकियो ऐं ज़हर हूंदो, जंहिंसां असांजा ॿार तड़पी तड़पी मरंदा। ऐं पंजाबियुनि खे हाणे पाकिस्तान ऐं सिंध मां सिंधू दरिया मां हिकिड़ी चॉइस करणी पवंदी। जेकॾहिं हू केनाल ठाहींदा त पोइ इहो वाज़े आहे त पाकिस्तान हुननि जे लाइ न बचंदो। छो जो क़ौमुनि सां जॾहिं गद्दारी थींदी, क़ौमूं जॾहिं बुख ऐं बदालीअ थी वेंदियूं त पोइ ज़ाहिरी आहे उहे पंहिंजे लाइ तड़पंदियूं, पंहिंजे लाइ विढ़ंदियूं ऐं आवाज़ उथारींदियूं। असां पंजाब खे ख़बरदार था कयूं, इहो जेको तव्हांजो कुदो अमल आहे, इहो सिंध हिनखे जेके आहे उनखे क़बूल नथी करे ऐं उनखे वॾे पैमाने ते सिंध रद्द पई करे। पहिरीं ॻाल्हि त अॼु समूरी सिंधी क़ौम खे उहा जेके सिंध में रहनि था, जेके दुनिया जे कुंड कुर्छ में रहनि था, सभ खां पहिरियां असीं उन्हनि खे अॼु पंहिंजे तारीख़ी सकाफ़ती आलमी ॾींहं जे हवाले सां मुबारकबाद पेश कयूं था। ऐं हिन तादाद में, हिन अंदाज़ में जेके क़ौमूं पंहिंजे लबास सां, पंहिंजे सकाफ़त सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे ॿोली सां, पंहिंजे तारीख़ सां, पंहिंजे सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ादनि जे हमआहंगीअ सां मोहबत कनि था, नज़रियाती तौर ते तालिक जोड़नि था ऐं हिन अंदाज़ में इन ॾींहं खे मल्हाइनि था त आउं पुरुमीद आहियां त हीअ क़ौम ज़रूरु पंहिंजो ही ॾुखिया ॾींहं ॾोड़े वेंदी, ही ग़ुलामीअ जा पंजोड़ टोड़े वेंदी ऐं पंहिंजे उन्हनि मक़सदनि ऐं मंज़िलनि खे ज़रूरु हासिलु कंदी। सिंधू दरिया जे मथां धाड़ा, सिंधू दरिया जे मथां पंजाब ऐं हिन रियासत शुरूअ खां वठी इन दरिया में उन्हनि जी मेरी अख आहे ऐं ताज़ो हू 6 केनाल जेके कढी रहिया आहिनि गैर क़ानूनी तौर ते, असां सम्झूं था इहा सिंधू दरिया जी उजाड़ आहे, इहा सिंधू दरिया खे तबाह करण जी साज़िश आहे। छो त दरिया ते हक़ पुछड़ी वारनि जो थींदो आहे ऐं हीउ जेको पाणी आहे असांजे सिंधू दरिया जो, इहो जेकॾहिं समुंड में न वियो त असांजी इनवायरमेंट, असांजी माहौलियात ते उन शइ जो असरु पवंदो। कोटड़ी खां मथे जेको पलो पैदा थींदो आहे, उहो पले जो नायाब नसुल ख़तमु थी वेंदो। सखर खां, गुडूअ खां, सखर खां दादू ताईं जेको नायाब नस्ल मच्छीअ जो अंधी ॿिलण जेका आहे उन जो बि वजूद ख़तमु थी वेंदो ऐं उहा बि नापीद थी वेंदी। ऐं उन खां अलावा इलाही असांजे हिन समाज ते मुआशी ऐं इक़्तिसादी ऐं सकाफ़ती असर पवंदा। सिंध में हिकिड़ो ॾुकर जनम वठंदो, दरिया जो पाणी गुडूअ ताईं मस पहुचंदो, जंहिंजे करे सिंध जी ज़मीन जो पाणी खारो, खटो, कोड़ो ऐं बीमारियुनि हाथ पैदा थींदो, जंहिं पीअण सां सिंधी माण्हुनि में लातादाद क़िस्म जूं बुरियूं बीमारियूं पैदा थींदियूं। हिनखे असां सिंधी क़ौम जे लाइ जिनोसाइड था सम्झूं, नसल कशी सम्झूं था। उन जे करे असां आलमी हक़नि जे इदारनि खे अपील ऐं घुर था कयूं त उहे इन गिणो इन हरकत इन सिंधू दरिया ते धाड़ा बंदीअ जेका पंजाब जी 58 लख एकड़ ज़मीन आबाद करण जे लाइ सॼी समूरी सिंध जी तबाहीअ जो बाहिस बणजंदी, इन रिथा खे वापसि वठण जे लाइ हिननि हुकुमराननि ते ज़ोर भरे। सिंधू दरिया
सिंधू तहज़ीब खे जनम ॾिनो आहे, सिंधी कल्चर खे जनम ॾिनो आहे, सिंध खे जनम ॾींदड़ सिंधू दरियाउ आहे, ख़ुदि हिंदुस्तान खे तारीख़ी हवाले सां जनम ॾींदड़ सिंधू दरियाउ आहे। इंडिया इंडस जे करे ई आहे, भारत माना सिंधू दरिया जी हूअ भर, माना ही पूरो खितो जेको आहे उहो सिंधू दरिया जे करे ई जनम वठंदड़ आहे। इन करे असांजो वजूद सिंधू दरिया खां अलॻि मुमकिन ई कोन्हे को। सिंधू दरिया ते पंजाब सिंध सां दुश्मनी कंदे जंहिं नमूने सां केनाल ठाहे पियो, या सिंध दुश्मनी आहे, सिंधी दुश्मनी आहे, सिंध जे कल्चर सां दुश्मनी आहे, सिंध जे तहज़ीब सां दुश्मनी आहे ऐं सिंध सां दुश्मनी आहे। सॼी सिंध अॼु जे ॾींहं खे हिन क़ौमी ॾिण खे सिंधू दरिया खे डेडिकेशन करे मल्हाए पई। अॼु जो ॾिहाड़ो पूरी सिंधी क़ौम पूरी दुनिया जे अंदरि जिते जिते सिंधी रहे थो उहो सरापाए एहतिजाज आहे साॻी जाइ ते त सिंधू दरिया ते कंहिं क़िस्म जो को बि केनाल को बि डेम अॾण जे असां समूरा सिंधी ख़िलाफ़ आहिया आहियूं। इन करे हज़ार सालनि जी तारीख़ रखंदड़ सिंधू न सिर्फ़ु तहज़ीब खे जनम ॾींदड़ आहे बल्कि असांजी मुआशी जेकी हालतूं आहिनि उहे समूरियूं सिंधू दरिया सां लाॻापियल आहिनि। जेकॾहिं सिंधू सुकी वियो त सिंध सुकी वेंदी, सिंधियुनि जो साहु सुकी वेंदो। इन करे असां पंहिंजे साह जे आख़िरी हिॾकीअ ताईं, रत जे आख़िरी फुड़े ताईं पंहिंजे सिंधू दरिया जे बचाव जे लाइ, उनजे दिफ़ा जे लाइ मज़ाहिमत कंदासूं, सियासी तरह एहतिजाज कंदासूं, मुज़ाहिरा कंदासूं ऐं जेकी सियासी जंग आहे उनखे मुसलसल जारी रखंदासूं। ते जेका इहा वालार कई पई वञे, उनजो रुख मोड़ियो पियो वञे, इहो सिंध जे वजूद ते धाड़ो आहे, सिंध जी बका ते धाड़ो आहे। सिंधू जेका आहे तहज़ीब हज़ारनि सालनि जी तहज़ीब आहे। सिंधू पंहिंजो साह जेको आहे उन दरिया में आहे, जेका सदियुनि ताईं जेका असांजी वहकिरे वांगुरु हले थी पई, इन में ई जियापो आहे। असां इन जो रुख कॾहिं बि मोड़ूं कोन ॾींदासीं। असां पूरा सिंधी क़ौम जेका आहे पूरी सिरापा एहतिजाज आहियूं इन वालार ऐं इन सिंधू जे वहकिरे जे ख़िलाफ़ु जेको रुख मोड़े केनाल कढिया पिया वञनि, असां इन जे ख़िलाफ़ु आहियूं। शौक़दर आहे साईं जी एम सैदराबर आहे। अॼु जो ई असांजी सकाफ़ती जे ॾियारे ते एहतिजाज जी रैली राणीपुर शाह जी मछी खां सचल जी नंढी एम पहुती आहे। इन ई घुर सां गॾु सिंधू दरिया जे पाणी ते धाड़ो नामंज़ूर ऐं सिंध अंदरि मज़हब इन था पंसदी नामंज़ूर। सिंध सां हूअं त ज़ुल्मनि जी जेकॾहिं तारीख़ खोलबी त 712 खां शुरू थींदी ऐं हिन महिल ताईं 1947 खां वठी वरी उन ज़ुल्म हद करे छॾी आहे। जॾहिं बि सिंध जे मथां का थी हुई त उन्हनि असांखां कॾहिं वतनी शनाख़्त ऐं क़ौमी शनाख़्त न खसी हुई। पर हिन 47 खां पोइ कारनि अंग्रेज़नि पंजाबी साम्राज जॾहिं सिंध जे मथां कब्ज़ेवर थियो आहे त हिननि सिंध खे 1954 में सिंध खे साबिक़ा सूबो तौरु लिखियो वन यूनिट में, ऐं उन्हनि 48 में असांखां ॿोली खसी ऐं धकियानूसिया नज़रिया मड़े असांजे मथां इहो बावर करायो वियो त काई दुनिया में क़ौम न आहे, फ़क़ति मुस्लमान क़ौम ऐं हिते पाकिस्तानी क़ौम आहियूं असां। ईअं न आहे। पंजाबी हिकु अलॻि क़ौम आहिनि, पठान हिकु अलॻि क़ौम आहिनि ऐं बलोच हिकु अलॻि क़ौम आहिनि, सिंधी हिकु अलॻि क़ौम आहिनि। ईअं ई बांग्लादेशी या बंगाली हिकु अलॻि क़ौम आहे, पंहिंजो हुननि 71 वतन माणियो। ईअं ई असांजी साईं जी एम सैद जे नज़रिए तहत आज़ादु सिंधू देश जी तहरीक हले पई। न सिर्फ़ु जेको इहे ॾींहुं असीं दरिया बचाइण जो वचन वरजायूं था, पर सिंध बचाइण जो बि वचन वरजायूं था। जीअं सिंध में सिंध जो बाशऊर तबको, अदीब हुजे, शाइर हुजे, वकील हुजे, क़ौमपरस्त दोस्त हुजे, सभई साञावंद हिन सिरे हेठि हिन सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां, हिन एके इताद जे ॾींहं जे हवाले सां सॼी सिंध कश्मीर खां कराचीअ ताईं, काछे खां केटी बंदर ताईं सॼी सिंध हिकु लड़ीअ में पोयल आहे। ऐं हीउ जेको जुड़णु आहे, हीउ गॾिजणु आहे, इहो ई मसइलनि जी हासिलात आहे। जॾहिं असीं पाण में जुड़ंदासीं तॾहिं असीं सिंधू दरिया खे बचाए सघंदासीं। जॾहिं असीं पाण में जुड़ंदासीं तॾहिं असांजा मुआशी मसइला हल थींदा। जॾहिं असीं पाण में जुड़ंदासीं तॾहिं असीं सिंध जूं ज़मीनूं, सिंध जो समुंड, सिंध जो दरियाह, सिंध जूं नौकिरियूं, सिंध जी तालीम सभु असीं तॾहिं बचाए सघंदासीं जॾहिं असीं हिक ॿिए सां जुड़ंदासीं। त हीउ हिकिड़ो इंतिहाई साराह जोॻो क़दम आहे जो हिन सिरे हेठि सॼी सिंध गॾु आहे। साथ सलामत सिंध। अॼु जीअं क़ौमी महाज़ आरिसर ऐं जीअं क़ौमी महाज़ बशीर ख़ान तरफ़ां रानीपुर में कॉम्परस अलायंस जे तरफ़ां ही गॾियल सकाफ़ती महाज़ जंहिंमें हज़ारे माण्हू गॾु आहिनि।
उहे अॼु सकाफ़ती ॾियार ते पंहिंजी तहज़ीब पंहिंजे वतन सां मोहबत जो इज़हार बि कनि था ऐं ताज़ो ई पंजाब साम्राज्य रियासत तरफ़ां जेके छके नाल कढिया विया आहिनि सिंधूअ मां उन्हनि खे मुकमल तौर ते रद्द कंदा छो त सिंधी माण्हुनि जी हज़ारे सालनि जी तहज़ीब आहे जियाप आहे जेकॾहिं हुन ते बंद ॿधाईंदा त सिंध मरी वेंदी ऐं काइनात रुली वेंदी। असांजे क़ौमी 1 दिसंबर कल्चर डे जे ॾियारे ते सभु सिंधी पाण में गॾु थी क़ौमी ईद जे ॾींहुं करे मल्हाए रहिया आहियूं ऐं असां सभु गॾु थी करे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं त असांखे सिंधू दरिया ते कोई बि केनाल मंज़ूर न आहे ऐं असां कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदासीं त सिंधू दरिया ते ढाड़ो लॻे। जीएम सैयद रहबर अॼु जीअं त जीअं सिंध क़ौमी मां सईद बशीर ख़ान पारां राणीपुर भेलार वॾा खां ही सचल सरमस जे नगरीअ ताईं सिंध जे क़ौमी नारनि सां असीं सचल सरमस्त ते पहुता आहियूं। असीं सचल सरमस्त जे नगरीअ ते हिते हज़ारे क़ौमी कारकुन गॾु थी इहो वचन वरजायूं था त सिंध माउ सां हर क़िस्म जी वफ़ादारी कंदासूं ऐं सिंध धरतीअ जे मथां जेका यलगार थिए पई हिन वक़्तु पंजाब साम्राज्य रियासत तरफ़ां जेके केनाल ठाहिया पिया वञनि हिते हज़ारे क़ौमी कारकुन उहे किरारदादूं पास करे केनालनि खे रद्द पिया कनि सो शहीद बशीर ख़ान कुरैशी जा आशिक़ साईं जीएम सैयद जा हक़ीक़ी पैरोकार पंहिंजे वतन पंहिंजी सकाफ़त सां मींहं जो निभाउ कंदे अॼु सचल ते हज़ारनि जे तइदाद में गॾु थिया आहिनि। असीं पंहिंजो सकाफ़ती ॾियारो ईद जे ॾींहं जीअं जेको असां मल्हाए रहिया आहियूं ख़ुशियूं करे रहिया आहियूं असांखे पंहिंजी सकाफ़त ते नाज़ ऐं फ़ख़्रु आहे। अॼु सकाफ़त जो ॾींहुं सिंध मल्हाए पई पर सकाफ़त पंहिंजी जॻह ते असांजी जेको हिकिड़ो क़ौमी तशख़ुस आहे असांजी सुञाणप आहे पर हिन वक़्तु जेको असां हिन ॾींहं खे वठी था वञूं उहो सिंधूअ जे मथां धाड़े जो ऐं नवां कैनाल जेके तामीर थी रहिया आहिनि ऐं क़ौम खे इहो ॿुधायूं पिया त हीअ असांजो मौत जो परवानो पियो बणिजे ऐं सरकार में वेठल माण्हू उहे चवनि पिया त असां हिन जा मुखालिफ़ आहियूं पर ईअं नाहे हू अणसिधी तरह हुनजी हिमायत पिया कनि। ज़रदारी जी मौजूदगीअ में हिन बिल ते सही कई थी वञे ऐं इन कैनालनि खे मंज़ूर कयो थो वञे ऐं असीं इन खे नथा तस्लीम कयूं। इहे सिंध जो आहे किरड़ो ई माण्हू रोडनि ते निकितल आहिनि ऐं उहे चवनि पिया त कैनाल जेके आहिनि सिंधूअ ते धाड़ो आहे जंहिं ते असांजी ज़रई ज़मीन तबाह थी वेंदी ऐं पहिरियां ई असांजे जर जो पाणी खारो थी चुको आहे। छटे बदीन तरफ़ जेको आहे हज़ारे एकड़ ज़मीन जेको आहे समुंड पाए वियो आहे। सिंधूअ जो पाणी जेकॾहिं समुंड में न पवंदो त ज़मीनूं असांजूं तबाह थी वेंदियूं जर जो पाणी खारो थी वेंदो ऐं असांजा माशी तौरु असांजा नुक़सान थींदा ऐं हीउ अॼोको ॾींहुं असां लाइ सकाफ़त सिंध जी बका ऐं क़ौमी वजूद ऐं सालमियत जो ॾींहुं आहे। हिन क़ौम खे असां ॿुधाइणु चाहियूं था त निंड न कयो ऐं साबित क़दमीअ सां जदोजहद जे मैदान में हुजो त जीअं असां अॻिते हली हिन क़ौम खे इहो ॿुधायूं त तव्हां सिंधू दरिया जा ऐं हिन धरतीअ जा वारिस ऐं मालिक आहियो ऐं सरकार खे इहो बिल जेको आहे इहो कैनालनि वारो इहो कैंसिल करिणो पए। सिंधू ईअं वहंदो रहे जीअं पहिरियां वहंदो हो। 1 दिसंबर ते सॼी सिंधी क़ौम कराचीअ खां कश्मीर ताईं कश्मीर खां केटी बंदर ताईं केटी बंदर खां कारगुजर ताईं सकाफ़ती ईद मल्हाए सिंधू दरिया सां ऐं पंहिंजे हीअ जेका सिंध जे अंदरि मज़हबी इंतिहा पसंदी आहे हुनखे मुकमल रद्द कंदे सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं त सॼी दुनिया में जेका हीअ मज़हबी इंतिहा पसंदी आहे जंहिं सॼी दुनिया जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि उन खां निजात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो पैगाम सिंध में आहे उहो लतीफ़ साईं जी फिक्र ते अमल करण सां आहे ऐं उहो सचल साईं जी फिक्र ते अमल करण सां आहे। असांजो हीउ ॾियारो सकाफ़ती ईद जो ॾियारो आहे पर हिन दफ़े सॼी सिंध इहो मुतफ़क़ फ़ैसिलो कयो त असां पंहिंजी सकाफ़ती ईद जे ॾियारे खे सिंधू दरिया ते कैनाल ठाहिण जे ख़िलाफ़ मज़ाहिमती जदोजहद जे उनवान तहत मल्हाईंदासीं। असां हीउ ॾियारो उन तहत मल्हाए रहिया आहियूं। हीअ रैली बि उन सिलसिले में कढी वई आहे। सिंधू दरिया असांजी सकाफ़त जो पीउ ऐं माउ आहे। सिंधू दरिया जे किनारे ते ई सिंध जी सकाफ़त सिंध जी तहज़ीब उभरी आहे। जेकॾहिं सिंधू दरिया खे सुकायो वियो त सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त मरी वेंदी ऐं जेकॾहिं असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त मरी वई त सिंधी क़ौम ऐं सिंध वतन ख़तमु थी वेंदो जेको असां कंहिं बि सूरत में 6 करोड़ सिंधी थियणु कोन ॾींदासीं। असां समूरा सिंधी समूरा इख़्तिलाफ़ मज़हबी सियासी तंज़ीमी ऐं हर क़िस्म जा ज़ाती ऐं क़बाइली इख़्तिलाफ़ विसारे असां सिंधी हिकु क़ौम जे तौर ते मज़ाहिमत कंदे असां वक़्त जे हुक्मराननि खे इहो यादि था ॾियारियूं
त तव्हां पंहिंजा ई समूरा मनसूबा ख़तमु कयो, जेकॾहिं न त पोइ पंजाब न वेंदड़ ई जेके रस्ता ऐं रेलवे लाइनूं आहिनि इहे सिंधू दरिया आसानी शहर अॻा त पंजाब न वेंदड़ ई जेके रोड ऐं रस्ता आहिनि इहे पंजाब जी शहर अॻनि ऐं पोइ सिंधी क़ौम 6 करोड़ सिंधी पंजाब जे शहर अॻ ते जॾहिं लत ॾींदा त पंजाब जो के ख़बर ऐं अहसासु थींदो, असां उन्हनि जा समूरा रस्ता बंदि करे छॾींदासीं। तंहिंजे करे असांजो मुतालबो आहे त सिंधूअ समूरा कैनाल ख़तमु कया वञनि ऐं सिंधूअ जा फितरी वहिकरा बहाल कया वञनि। सिंधी माण्हुनि कराची खां कश्मीर ताईं, कश्मीर खां कराची ताईं लखनि जे तादाद में गॾिजी इहो पंजाब साम्राज्य खे पैगाम ॾिनो आहे त सिंधू दरिया असांजी मिल्कियत आहे, असां सिंधी हुन जा वारिस ऐं मालिक आहियूं। असां कॾहिं बि सिंधू दरिया ते हिकु बि कैनाल न कढण ॾींदासीं। सिंधू दरिया असांजो दिसंबर जेको कल्चर डे आहे असीं उहो पंहिंजे ईद वांगुरु मल्हाए रहिया आहियूं ऐं उहे क़ौमूं तबाह ऐं बर्बाद थी वेंदियूं आहिनि जेके पंहिंजी सकाफ़त ऐं क़ौम खे विसारे छॾींदियूं आहिनि। असांजे हिन सकाफ़त मार्च जो हिन रैली जो इहो ई उनवान आहे सिंधू दरिया जे मथां जेके 6 कैनाल कढिया था वञनि, 6 कैनाल छा पर असां हिकिड़े कैनाल खे बि बर्दाश्त न कंदासीं। जीएस इंडस्ट्रियल फेडरेशन हुजे या जीएस क़ौमी महाज हुजे जेका हिन सां रस्तनि ते रोडनि ते जंग जोटे विड़ी रही आहे, असां अॼु बि हिन कल्चर डे रैली जो इहो ई मौक़िफ़ आहे। जेकॾहिं सिंधू दरिया ते 6 कैनाल कढिया विया त असां पंजाब साम्राज्य निड़ी ते लथजड़ बि ॼाणूं था ऐं पीपल्स पार्टी जे बेगरत दलाल हासिल ज़रदारी खे ॿुधायूं था त जीएस जा क़ौमी कारकुन ऐं सिंध जो शऊर तोखे कॾहिं को बेज़ार थी चुको आहे ऐं हाणे ईअं न थिए त तुंहिंजे गिटी में हथ हुजनि ऐं असां चिटो ऐं वाज़ियो चऊं था। जेकॾहिं कैनाल कढिया विया त असां कॾहिं बि घरनि में वेहण वारा कोन आहियूं। रोडनि ते अची करे निड़ी ते लत ॾेई करे तुसां जंग जोटींदासीं। महिरबानी। अॼोके ॾींहं ते ॻाल्हायो अॼोको ॾींहुं तव्हांखे असां मल्हायो ऐं सॼी सिंध में जेका कैनालनि जी मुखालफ़त थींदी, सिंधी जेका ज़मीन वाला रखिया हुनजी मुखालफ़त तव्हांखे न कयो। साईं एकता जो ॾियारो असां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। एकता जो ॾींहुं असां लाइ कुझु हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे ऐं हुन ईद जे ॾींहं जे मौक़े ते मां सभिनी सिंध वासियुनि खे लखे वाधायूं ॾियां थो ऐं असां सिंधी माण्हुनि खे हर तरह सां लुटियो ऐं फुरियो थो वञे। सिंधू दरिया जे मथां जेके 5 कैनाल ठाहिया पिया वञनि इहे असां कंहिं बि क़िस्म में कंहिं बि सूरत में बर्दाश्त कोन कंदासीं। असां साईं GM साहिब जे फ़िक्र जा पैरोकार शहीद बशीर ख़ान कुरैशी जा आशिक पंहिंजे जाननि जे नज़राने ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं। पीपुल्स पार्टी जी हुकूमत असां सां का बि चङाई न आहे कई, पर पोइ बि पीपुल्स पार्टी पंजाब जी दलालीअ खां माफ़ नथी करे ऐं अॼु असां हिननि खे इहो ॿुधायूं था त तव्हां जेके वाइदा करे विया आहियो माण्हुनि सां इहे वाइदा वफ़ा कोन थिया आहिनि। हिते बुख बदाली बेरोज़गारी बदअमनी एतिरो त क़ाइमु पइजी वई आहे जंहिंजी का हद ई न आहे। अॼु सिंध पंहिंजी 5000 पुराणी सकाफ़त तहज़ीब याफ़्ता क़ौम आहे। 5000 साल पुराणी पंहिंजी सकाफ़त जे रंगनि में रंगिजे पई, पर इन उनवान हेठि त सिंधूअ मथां कैनाल नामंज़ूर। सिंधू दरिया ते को बि कैनाल को बि वाह न ठाहियो वञे। असां सिंधी क़ौम अॼु सॼी क़ौम गॾु थी हिन फ़ैसिले खे रद्द कयूं था ऐं निंदियूं था। रैलीअ में शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त अॼु असांजो जेको क़ौमी ईद जो ॾींहुं आहे उन मौक़े ते असीं सॼी दुनिया खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त सिंधू दरिया ते जेको आहे पंजाब कब्ज़ो करे पियो ऐं सिंध जी जेका हज़ारे एकड़ ज़मीन आहे उनजी वालार करे रहिया आहे। असीं उहा अॼु सचल खे दान पिण ॾेई रहिया आहियूं ऐं उनखे चऊं था त सॼी दुनिया जे अंदरि जेको आहे सो आलमी सतह ते जेको आहे सो असांजे हक़नि जे जेके लाइ आवाज़ु उथारियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल रहीम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, रानीपुर।